या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अज मां वो तव्हांखे मौजज़े वारो मौलूद शरीफ तो ॿुधायां जंहिंमें हुज़ूर जी ख़िदमत में असहाबी सगुरा वेठा हा त अचानक हिकिड़ो उठ चरियो पहुची। सभई सुभान अल्लाह चओ। सुभान अल्लाह। भॻो थो अचे मस्त उठ महबूब वेठा आहिनि। साईं हे चरियो उठ थो अचे इनखे असां चई न छॾे जो ॾाढा त सुभान अल्लाह चओ छॾे जो इन जी बि का दर्द जी दां हूंदी जेको मूं ॾे खणी थो अचे उहा अव्हां जे आॾो पेश आहे तमामु प्यारी। सभई सुभान अल्लाह चओ। अर्ज़ क्यों सोहणे साहबन उठ शराणो थो अचे या नबी नुक़सान ॾेई न विझे उॾाणो थो अचे। या नबी नुक़सान ॾेई न विझे उॾाणो थो अचे। अर्ज़ क्यों सोहणे साहबन अर्ज़ क्यों सोहणे साहबन उठ शराणो थो अचे या नबी नुक़सान ॾेई न विझे उॾाणो थो अचे। इल्म वारे मुस्तफ़ा जे इल्म तां सदको वञा इल्म तां सदको वञा। पर स्वाद सब्र सिक खां सवा ॿिया लफ़्ज़ बटे बि न बोल रोंदे खिलंदे राज सां दिल जी ॻाल्हि न खोल पाण पंहिंजो अणॼाण थी रस्ते मंझि न रोल ईअं अदब साण अचो जीअं अचिबो आहे स्कूल जे ॾियूं थिए सरकार खे जे ॾियणो अथई सरकार खे सेफ त फरियादूं न फोल पो झुली पवंदी झोल महेसर मोती अणमया। इल्म वारे मुस्तफ़ा जे इल्म तां सदको वञा मां इल्म तां सदको वञा। दिल रुबा दिल जा ॾिए हो पर भरोसो से अञा पर भरोसो अञा। ख़ैर वा कहदा ख़ातिर दर्द हाणो थो अचे असहाबो ख़ैर वा कहदा ख़ातिर दर्द हाणो थो अचे या नबी नुक़सान ॾेई न विझे उॾाणो थो अचे। अर्ज़ क्यों सोहणे साहबन उठ शराणो थो अचे या नबी नुक़सान ॾेई न विझे उॾाणो थो अचे। और हाणे वो अर्ज़ थो करे जंहिं वक़्तु उठ पहुतो आहे। अर्ज़ क्यों ॾाघे ॾिहाड़ी ड्राग में डोड़ियां बि थो साईं ड्राग में डोड़ियां बि थो पर स्वाद ज़मानत जो धणी जॾहिं आहे अरबी घोट असां वारे भागाए अॼु चान सिकियो आहे चोट सजण त सुरंदो थो अचे कुझु तूं बि महेसर मोट बचा वई थो बाहि खां पियो कल में वारो कोट काॾे ॻाल्हियूं प्यार जूं ॿेली काॾे नाणो नोट ख़राबी ऐं खोट कढ त पोइ कामयाब थी। अर्ज़ क्यों ॾाघे ॾिहाड़ी ड्राग में डोड़ियां बि थो ड्राग में डोड़ियां बि थो आवाज़न वित खां घणो लिंग था ॾकनि लोड़ियां बि थो साईं लिंग था ॾकनि लोड़ियां बि थो वक़्त ते पोइ बि न को आबदाणो थो अचे वक़्त ते पोइ बि न को साईं आबदाणो थो अचे या नबी नुक़सान ॾेई न विझे उॾाणो थो अचे। अर्ज़ क्यों सोहणे साबिल उठ शराणो थो अचे या नबी नुक़सान ॾेई न विझे उॾाणो थो अचे। मुझो मालिक जै सभई सासी ब्या सुखिया मां दुखियो आहियां मुझा मालिक मुझी दाह बुध ब्या सभई सासी सुखिया
में रहो शामा सुआ मुँह में रहो शामा सुआ परते तालिब थी तॾिसो दाइश्क वारन जो अॼु हेॾे होॾे ख़्वामख़ा मुंहिंजा भाव न भॼो अखियुनि खे ओ जागिड़ा अखियुनि खे ओ जागिड़ा ॾेई रोवण मां करे रॼो महेसर रहो माठ में तूं वांगे दोल न वॼो दुनिया जी शिकताण विझ छातीअ वारो छॼो दुनिया जी शिकताण खे विझ शाईअ वारो छॼो सजण वारे साथ के पुठियां डोड़ी पुॼो खटोले ते खज तकांदी थी आई कुर्बाए तो ॿिया सभई सासी सुकिया मुंह में रहियो शामा सुआ मुंह में रहियो शामा सुआ अहिड़ो आहे पढ़ पियो धणी तिर जे तिरो जंहिंखे न क्या सुआ तिर जो न जंहिंखे क्या सुआ पोइ बि मुंहिंजे ई मथां हर लान ताणो थो अचे या नबी नुक़सान ॾेई न विझे उॾाणो थो अचे हाय या नबी नुक़सान ॾेई न विझे उॾाणो थो अचे अर्ज़ कयो सुहिणे साहबन उठ शराणो थो अचे या नबी नुक़सान ॾेई न विझे उॾाणो थो अचे जानबन जद खे घुरायो जंहिं शिकायत कई अचे अदा जंहिं शिकायत कई अचे ॾाढो आकम चोर चांगे जी नियत नाहे सची है नियत नाहे सची ॿियनि जा बीणा माल मुंहिंजे घर न नाणो थो अचे या नबी नुक़सान ॾेई न विझे उॾाणो थो अचे अर्ज़ कयो सुहिणे सहाबन उठ शराणो थो अचे या नबी नुक़सान ॾेई न विझे उॾाणो थो अचे रेज़बाने रड़काई हिन जी न ॻाल्हियुनि ते हलो साईं हिन जी न ॻाल्हियुनि ते हलो पर फरियाद फ़क़ीर जी जॾहिं रोज़े मंझर से अरबी ओॾीअ महल थो अच डुबिरा हाल ॾिसे अखशंब में ओ न शख़्स ते थो मिहर जो मींहुं वसे मेरा सेरा हालड़ा थो पुनल पाण ॾिसे हित महेसर हाल करे थो हुत हबीब हसे पिरेश पर शाल ख़ुदा न खसे ॿेली अकुल कंहिं निशान खां रियज़बाने रड़काई हिन जी न ॻाल्हियुनि ते हलो साईं हिन जी न ॻाल्हियुनि ते हलो मूंखे थो बेकार सम्झे पाण कहिड़ो आ भलो साईं पाण कहिड़ो आ भलो कम अकुल आहे ॾिसण में सरफ सियाणो थो अचे या नबी नुक़सान ॾेई न विझे उॾाणो थो अचे को नथो हिन बेरहम जे घर में धिका खाइण घुरां घर में धिका खाइण घुरां तूं सुवारी कर सजण तो साहु सर चाइण घुरां तो साहु सर चाइण घुरां ॿियो नज़र मूंखे न तो जहिड़ो ठिकाणो थो अचे ॿियो नज़र मूंखे न तो जहिड़ो ठिकाणो थो अचे या नबी नुक़सान ॾेई न विझे उॾाणो थो अचे ए विज़ो सरकार ॾेई आजो कयो गुगदाम खे आजो कयो गुगदाम खे पर काफ़ किसा महबूब जा मां गुण कहिड़ा ॻायां मदा ख़ान सभई सॾनि थो भाल वॾा भायां रिय निगाह रसूल जे भली परखणी पायां त बि उहो ई महेसर जेको आहियां सो आहियां विझी नाम कलाम में वेही दिलि थो विंदरायां जे लऊं नथो लायां नथो हिकिड़ो लफ़्ज़ लिखी सघां
नून नकाबन मौगल जे ज़ाहिर थे ज़रड़ो त सिज जो ताव बि थी वञे मुझे ढोलण खां ढरड़ो कहिड़ियूं साराहियूं ओ कहिड़ियूं साराहियूं किरे वरी शाल वसी पए हिन घायल जो घरड़ो उन्हीअ जे सदके अञा पियो बिरे ओ भरड़ो कमर खां करड़ो आहे शाह शफ़ीउल्लाह जो ए विज़ो सरकार ॾैया जो कयो गुगदाम खे आजो कयो गुगदाम खे केॾो अज़मी थो नवाज़े साईं पंहिंजे ई साम खे साईं पंहिंजे साम खे मुरकंदे सो मोटियो जो तो वेगाणो पियो वञे या नबी नुक़सान ॾेई न विझे उॾाणो थो वञे अर्ज़ु कयो सुहिणे साहब उठ शराणो थो अचे या नबी नुक़सान ॾेई न विझे